हैप्पी न्यू ईयर में हर क़िस्म जो ग़लत कम हुजे, मायूं मर्द बेहयाई सां घुमन फिरन, शोर शराबो कन, आतिशबाज़ी अहिड़े क़िस्म जी जंहिंजे करे ट्रैफिक जैम थी वञे, माण्हू फैमिली सां गॾु उन्हनि में फासी पवनि, ऐं सिर्फ़ु हिन करे जो हिकिड़ो साल ख़तमु थी रहियो आहे। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह। नाज़रीन, हैप्पी न्यू ईयर। इहो ॿुधी करे असांजे ज़हननि में 31 दिसंबर जी राति अची वेंदी आहे, जंहिं राति में असांखे हर तरफ़ आतिशबाज़ी, शोर शराबो ऐं मुख़्तलिफ़ क़िस्म जूं मजलिसूं नज़र ईंदियूं आहिनि, जंहिंमें मर्द ऐं मायूं इख़्तिलात करे बेपर्दे सां घुमंदा फिरंदा आहिनि, जंहिंमें नौजवान छोकिरा ऐं छोकिरियूं मुख़्तलिफ़ क़िस्म जा इंजॉय करण जा सामान तयारु कंदा आहिनि, जंहिंमें घुमण फिरण, बदनज़री, बेहयाई, मौसीक़ी, इहे सभु असांखे 31 दिसंबर जी राति नज़र ईंदा आहिनि। नौजवान छोकिरा अॻिते वधंदे ॿिया कम कहिड़ा कंदा आहिनि, जंहिंमें बाइकनि जा साइलेंसर कढी करे सॼे शहर में उन्हनि जो आवाज़ बुलंद करे माण्हुनि जे कननि खे तंग कंदा आहिनि, बीमार माण्हुनि खे परेशान कंदा आहिनि। मौसीक़ी जूं मुख़्तलिफ़ क़िस्म जूं सूरतूं ऐं मुख़्तलिफ़ क़िस्म जूं महफ़िलूं मुनक़िद कयूं वेंदियूं आहिनि। शराब ऐं शबाब ऐं कबाब जा अहतमाम थींदा आहिनि, हत्ता के आतिशबाज़ी सां गॾु गॾु फायरिंग करे असली असलो ऐं गोलियूं इस्तेमालु करे माण्हुनि खे परेशान कयो वेंदो आहे, जंहिं मां अक्सर असां अॻे ॾींहं ते ॿुधंदा आहियूं त एतिरा छोकिरा वन व्हीलिंग कंदे बाइकनि तां किरी हलाक थी विया, या माज़ूर थी विया, या कंहिंखे हवाई फायरिंग जे बदिले में का गोली ग़लती सां अची लॻी। इहे माण्हू बि अॻे ॾींहं ते अख़बारनि में नज़र ईंदा आहिनि। त नाज़रीन, पोइ हैप्पी न्यू ईयर छा जो, जंहिं हैप्पी न्यू ईयर में हर क़िस्म जो ग़लति कमु हुजे, मायूं मर्द बेहयाई सां घुमन फिरन, शोर शराबो कनि, आतिशबाज़ी अहिड़े क़िस्म जी जंहिंजे करे ट्रैफिक जैम थी वञे, माण्हू फैमिली सां गॾु उन्हनि में फासी पवनि, ऐं सिर्फ़ु हिन करे जो हिकिड़ो साल ख़तमु थी रहियो आहे ऐं नओं साल अची रहियो आहे। उहो साल जेको असांजो इस्लामी शरई साल न आहे, बल्कि ईसाईनि जो हिकिड़ो साल आहे, जेको हिकिड़े अक़ीदे जे बुनियाद ते ख़तमु थी रहियो आहे त ईसा अलैहिस्सलाम नऊज़ु बिल्लाह वफ़ात करे विया आहिनि। हर तरफ़ दुनिया में हिन राति में मुख़्तलिफ़ क़िस्म जा कम थींदा आहिनि, जेके इंसानियत जे बि लाइक़ न आहिनि, जंहिंमें बेहयाई आहे, बदनज़री आहे, फायरिंग आहे, आतिशबाज़ी, माल जो ज़िया, शराब जो पीअणु। अॻे ॾींहं ते हर तरफ़ रोडनि ते, रस्तनि ते शराब जूं बोतलूं मिलंदियूं आहिनि। इहे सभु कम छा असां मुल्क पाकिस्तान इस्लाम सां गॾु जेको मुल्क आहे उन में जाइज़ सम्झूं था? त इहा असांजी वॾी ग़लतफ़हमी आहे। इंसानियत जे नाते बि इहे तमामु कम हराम आहिनि। हर मज़हब में शराब नोशी खे हराम करार ॾिनो वियो आहे, हर मज़हब में ज़िना हराम आहे, हर मज़हब में ॿियनि माण्हुनि खे तकलीफ़ ॾियणु हराम आहे, हर मज़हब में तोड़ फोड़ करणु, माण्हुनि जे गाॾियुनि खे नुक़सानु पहुचाइणु ऐं रोडनि खे ब्लॉक करणु हराम आहे। पोइ इहा कहिड़ी हैप्पी न्यू ईयर जी ख़ुशी आहे जंहिंखे असां इंजॉय करण जे लाइ तयारु हूंदा आहियूं। ऐं इन्हनि में कई क़िस्म जा मामलात ॿिया बि हूंदा आहिनि, जंहिंमें कुझु माण्हू इन्हनि खे इंजॉय कंदा आहिनि, कुझु माण्हू सिर्फ़ु इन खे ॾिसण लाइ वेंदा आहिनि। इहे ॾिसण वारा ऐं इंजॉय करण वारा ॿई बराबरि आहिनि, छो ॾिसण वारा उन्हनि जी तादाद में इज़ाफ़े जे लाइ उन्हनि मक़ामनि ते वेंदा आहिनि, जंहिं मक़ामनि ते आतिशबाज़ी जो मुज़ाहिरो थींदो आहे, मौसीक़ी, इख़्तिलात आहे, माइयुनि ऐं मर्दनि जो पाण में बेहयाई सां हिक ॿिए सां मिलणु जुलणु ऐं नचणु, रक़्स करणु। इहे सभु कम इस्लाम में बि ऐं इंसान जी गैरत में बि हराम आहे। अल्लाह तबारक व तआला दुआ है अल्लाह रब्बुल आलमीन असांखे ॾींहुं राति पंहिंजा नेक अमल करण तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं हर क़िस्म जे गुनाह ऐं हर क़िस्म जे फ़िस्क़ ऐं फ़ुजूर खां बचण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। सुब्हानक अल्लाहुम्मा व बिहम्दिक अशहदु अल्ला इलाहा इल्ला अंत अस्तग़फिरुका व अतूबु इलैक। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह। सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन ते क्लिक करियो त जीअं असांजी हर नई वीडियो जो नोटिफिकेशन मिले।